तालीम खाते मथां ॿियो बम बायोमेट्रिक उछलायो। ड्यूटी चोर उस्ताद आज़ाद ऐं ड्यूटी कंदड़ उस्ताद परेशान। दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सदाचरण। तालीम खाते दादू जे ऑफिस ऐं बायोमेट्रिक कंदड़ मुलाज़िमनि जी बाख़बर ज़रियनि मां मालूम थियो आहे त डीओ प्राइमरी लियाकत नाइज टीओ जोही दरिया ख़ान खोसो ऐं बायोमेट्रिक इंचार्ज दीन मोहम्मद अबड़ो जी मिली भगत सां नवां भर्ती थियल उस्तादनि लाइ रुण ॿारे छॾियो। नवां भर्ती थियल ऐं सवें ड्यूटियूं कंदड़ उस्तादनि जूं पघारूं बंदि करण जो इंकशाफ। ड्यूटी चोर ऐं सिफ़ारिशी उस्तादनि जूं पघारूं जारी हुअण जो इंकशाफ। नवां भर्ती थियल ऐं ड्यूटी कंदड़ उस्तादनि खां डीओ दादू टीओ जोही ऐं बायोमेट्रिक ड्यूटी चोर उस्तादनि जा AFO2 खज़ाना ऑफिस जमा करण। सवें ड्यूटियूं कंदड़ उस्तादनि जूं पघारूं बंदि करण जा AFO2 खज़ाने ऑफिस दादू गुजगोह में बंदि करण जा इंकशाफ। ड्यूटी कंदड़ सवें उस्तादनि जूं पघारूं बंदि थियण ऐं मालूम करण ते खज़ाने ऑफिस दादू उस्तादनि खे ॿुधाइण खां इनकार करे छॾियो आहे। PB जे चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां मंथलिन एवज़ी मुक़रर कयल ब्यूरोक्राफ्ट ऑफिसर खे दादू मुक़रर कराए तालीम खाते दादू जो बेड़ो ग़र्क़ करे छॾियो आहे। ड्यूटी चोर उस्ताद ड्यूटी करण बचाए पंहिंजा पंहिंजा कारोबार करण जा इंकशाफ। ड्यूटी कंदड़ उस्ताद वज़ीर तालीम सिंध ऐं सेक्रेटरी तालीम सिंध अपीलूं कयूं आहिनि त तालीम खाते दादू में PB जे चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां मुक़रर कयल ब्यूरोक्राफ्ट DOTO ऐं बायोमेट्रिक ऑफिसरनि ख़िलाफ़ नोटिस वठी तालीम खाते दादू खे बचायो।